अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कयूं था। परवेज़ हुसैन भंड जी खानवान शहरी ताद जो कोरोना वायरस जे रोकथाम लाइ अहम किरदार। शहरी ताद खानवान जे समाजी अॻवाननि सैयद आशिक अली शाह, जनरल सेक्रेटरी अब्दुल हफीज़ सैतो, वकार कुंदर पंहिंजे काबीना सां गॾिजी शाही बाज़ार ऐं शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि मुहलनि में वञी पंफलेट विराया। हैंड वॉश जेल ज़रिए शहरियुनि जा हथ धोराईंदे लाउड स्पीकरनि ज़रिए अवाम खे सिहत जे बुनियादी उसूलनि ऐं बचाव बाबति आगाही ॾींदे चयो त असां सभिनी खे मुल्क में फैलजंदड़ कोरोना वायरस जो गॾिजी मुक़ाबिलो करणु घुरिजे। हीउ वक़्तु सियासत करण जो न आहे, हिकु थी इंसानियत जी ख़िदमत करण जो वक़्तु आहे। शहरी तादी टीम हर वक़्तु पंहिंजे शहर जे भलाई लाइ कोशिश आहे। कोरोना वायरस खे मद्देनज़र रखंदे एहतियात उपाउनि ते अमल कंदे होटलनि ते वेहण ऐं मेड़ाकनि खां पासो करणु ऐं पंहिंजे गुलनि जड़नि ॿारनि खे घरनि ताईं महदूद करे सफ़ाई सुथरा ऐं पढ़ाई ते तवजो ॾियणु घुरिजे। एहतियात इलाज खां बहितर आहे। एहतियाती उपाउ वठी कोरोना वायरस जे वबा सां मुक़ाबिलो करणो पवंदो। आवाम पारां शहरी ताद खानवान जे समाजी जज़्बे जी वाखाण ऐं शहर जे भलाई लाइ गॾिजी कमु करण जी यकीन दहानी कराई वई। 4 JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो 4 JDO न्यूज़।